बुलरी शाह करीम ऐं बदअमनी उरूज ते पेतल। शहर में चोरनि ऋण ॿारे ॾिनो। दरगाह शाह करीम जे टामे जी देग जी चोरी खां पोइ राति में 2 चोरियुनि जूं वारदातूं थी वयूं। शहरी सख़्त परेशान। बुलरी शाह करीम शहर में राति देर सां नामालूम चोरनि ज़ोएब मेमन वलद ज़ियाउद्दीन मेमन जी मोबाइल जे दुकान जा ताला टोड़े दुकान मां मोबाइल फ़ोन ऐं कैश रक़म चोरी करे विया। ॿी चोरी नामालूम चोर अली अकबर गुल दुकान जे पोईं दरवाज़े जा ताला टोड़े सभु कुझु ॿुहारे विया। ज़ियाउद्दीन मेमन मूजिबि 1.5 लख जी चोरी करे विया ऐं अली अकबर गुल जो चवणु आहे त नामालूम चोर मुंहिंजे दुकान मां 5 चोरियूं करे विया आहिनि। SSP टंडो मोहम्मद खान खां नोटिस वठण जो मुतालबो। रिपोर्ट दिलनवाज़, बुलरी शाह करीम, शाहीन न्यूज़।